थरी मीरवा। रिपोर्ट ज़वार अली लगारी। ॻोठ ज़वार मौज अली शर बि बुनियादी सहूलतुनि खां महरूम। ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदे पेवन शर, मुमताज़ अली शर, उस्ताद नज़र हुसैन शर, महबूब अली, सुभान अली शर, गुलाम शबीर ऐं कमरदीन शर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा पुराणा जियाला ऐं कारकुन आहियूं। असांजे ॻोठ खे तरक़ियाती कमनि खां महरूम रखियो वियो आहे। हुननि चयो त असांजे ॻोठ में न अस्पताल जी सहूलत आहे, न रोड जी सहूलत आहे। रोड टुटण करे काफ़ी बीमार माण्हू अस्पताल बि नथा पहुची सघनि। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध ऐं बिलावल भुट्टो खां मुतालबो कयो आहे त ॻोठ ज़वार मौज अली शर खे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। कई चक्कर टेंडर भी आया पर मरमत कॾहिं बि न थी आहे। असां चऊं था नेगे फ़कीर शरखां ज़वार मौज अली ॻोठ ताईं रोड जी मरमत कराए ॾिनी वञे। पीपुल्स पार्टी रोए सां थींदो साईं मुराद अली शाह खे अपनी मसइलनि खे अपील था कयूं पंहिंजे नुमाइंदनि खे असांखे पंहिंजे रोड जे लाइ मरमत कराए ॾिनी वञे। वॾो मुसीबत आहे असांजे लाइ। तमामु गाॾियूं पंचर थी थियूं वञनि, बीमारनि जे लाइ वरी तकलीफ़ थिए पई असांखे। तव्हां इलेक्शन जे दौरान वोट कंहिंखे ॾींदा हुओ? पीपुल्स पार्टी जा पुराणा वोटर ऐं ई रहंदासीं ऐं ॾींदा बि पीपे खे वोट ठहे कोन थो। पैसा ख़बर न आहे खाए अलाए केरु। रोड सां गॾु ॿियूं सहूलियतूं बि असां तमामु घटि आहिनि। मसलन जीअं हाई स्कूल प्राइमरी स्कूल खे का बिल्डिंग न आहे। असांजो गवर्नमेंट आहे प्राइमरी स्कूल ज़वार मौज अली शहर आहे, हुनखे प्राइमरी स्कूल खे अॼु ताईं बिल्डिंग न मिली सघी आहे, जेको 1994 खां वठी हिते हलंदड़ आहे। ऐं 1994 में हिते जेको ठरी मीरा टू बौद्धार 1 किलोमीटर में ज़वार मौज अली शहर जो ॻोठ जो रोड आहे, उहो बि कॾहिं बि रिपेयर न थी सघियो आहे। तक़रीबन 34 साल थी चुकिया आहिनि। ऐं का बि डिस्पेंसरी असां वटि न आहे जंहिंमें सहूलियत हुजे। पोइ माना को मरीज़ जी दवा वठी सघूं वेझी। ऐं पुराणा वर्कर आहियूं असां पीपुल्स पार्टीअ जा 30-28 जे टक जा असां तक़रीबन कारकुन पीपुल्स पार्टीअ जा। पर असांजे इलाइक़े में का बि सहूलियत कॾहिं का ड्रेनेज जी सहूलियत न ॾिनी वई आहे। को ट्रांसफार्म असांखे 50 साल खां पुराणो आहे, जेको असां पंहिंजी मदद पाण ठाराईंदा रहंदा आहियूं। पर चूंडियल नुमाइंदनि मां असांखे का बि सहकार अॼु ताईं असांजे न थी सघियो आहे, छो त असां पुराणा वर्कर आहियूं। का बि सहूलियत, का बि नौकरी कुझु बि न मिली सघियो आहे। हिन इलेक्शन